इलेक्शन की बाइकआउट का ऐलान कर रहा हूं मैं। हमने तहरीक इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। तहरीक इंसाफ लाइ क़ौमी असम्बलीअ जा दरवाज़ा मुकम्मल तौर ते बंद। स्पीकर पीटीआई जे 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं। मेंबर्स खे डी नोटिफाई करण जी समरी इलेक्शन कमीशन खे मिली वई। असम्बली ज़रियनि मूजिब सरदार तालिब ऐं नवाज़ इलाही समेत पीटीआई जी टिकट ते चूंड विढ़ंदड़ बाग़ी मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर न थियूं। फवाद चौधरी चयो त क़ौमी असम्बलीअ जी का बि हैसियत नाहे। वापसीअ जो मक़सद राजा रियाज़ खे अपोज़िशन लीडर जे उहिदे तां हटाइण हो। 40% MNS जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियण बाद हाणे आम चूंडूं थियण घुर्जनि। मुल्क में बिजली के तारीख़ी ब्रेकडाउन का पोइ बहाली वारो ऑपरेशन जारी। 30 कलाकनि खां वधीक वक्त गुज़रण बावजूद अक्सर हंधनि ते बिजली मुकम्मल तौर बहाल न थी सघी। मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जिज़वी तौर बहाल थियण बाद लोड शेडिंग जो सिलसिलो बि जारी। कराची, खैरपुर, बलोचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में बिजली जी अखबूट। खैरपुर सिविल अस्पताल में बिजली बंद हुअण सबब केतिरा ई ऑपरेशन मुलतवी। बिजली ब्रेकडाउन सबब टेलीकॉम ऐं इंटरनेट सर्विस भी मुतासिर। सार्फिन परेशान। सुबह 5:15 पर मुकम्मल तौर पर पाकिस्तान का निजाम जो है वो बहाल हो चुका है। जो हमारे जौहरी प्लांट हैं कराची में और चश्मा में, उन्हें 48 से 72 घंटे चाहिए दोबारा शुरू होने के लिए। इसी तरह हमारे जो कोयले के प्लांट्स हैं उन्हें भी तकरीबन 48 घंटे दरकार होते हैं, जिसकी वजह से अभी जो 48 घंटे हैं तो मुल्क में बिजली की कुछ कमी रहेगी क्योंकि ये प्लांट्स अवेलेबल नहीं है। तो महदूद पैमाने पर लोड शेडिंग होगी। जो हमारा तरसीली निजाम है पूरे मुल्क का वो अल्लाह ताला के करम से महफूज है रहा है। उसमें किसी किस्म के किसी नुकसान की हमें इतला नहीं कि कहीं कोई आग लगी है या किसी धुंध की वजह से कोई ऐसा इशू नहीं है। तवानाई वारे वफाकी वज़ीर खुर्रम दस्तगीर पारां समूरे मुल्क में बिजली मुकम्मल तौर बहाल करण जी दावा। खुर्रम दस्तगीर चयो त बिजली ब्रेकडाउन में हैकिंग ज़रिए परॾेही मुदाख़लत जा इम्कान घटि आहिनि। इन बावजूद जांच कई वेंदी ऐं बिजली पहुच वारो सिस्टम मुकम्मल तौर महफ़ूज़ आहे। कोयले जे प्लांट्स खे हलाइण में 48 कलाकनि जो वक़्तु लॻंदो। एटमी प्लांट्स खे बि 2 खां 3 ॾींहनि अंदरि हलायो वेंदो। 48 कलाकनि अंदरि महदूद पैमाने ते लोड शेडिंग थींदी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिजली के ड्रिगे ब्रेकडाउन ते क़ौम खां माज़रत करे छॾी। ट्विटर ते बयान जारी कंदे वज़ीर आज़म चयो आहे त बिजली के ब्रेकडाउन ते शहरनि खे पहुचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां माज़रत कयां थो। मामले जी जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि जो तइनु कयो वेंदो। ओगरा पेट्रोल ऐं डीज़ल जी खोट बाबति हलंदड़ अफ़वाहुनि जी सख़्तीअ सां तरदीद करे छॾी। ओगरा तर्जुमान चयो त मुल्क में 18 खां 37 ॾींहनि ताईं पेट्रोल ऐं डीज़ल जा ज़ख़ीरा मौजूद आहिनि। मक़ामी रिफाइनरीज़ पेट्रोलियम शयुनि जी घुर्ज पूरी करण में पंहिंजो किरदार अदा करे रहियूं आहिनि। मुल्क में तेल ख़तम थियण वारनि अफ़वाहुनि में का बि सदाकत नाहे। सुप्रीम कोर्ट के जस्टिस सरदार तारिक मसूद पीटीआई हुकूमत केराइण बाबति मुबैना साइफर की जांच लाइ दाख़िल अपीलुनि ते ॿुधणी खां माज़रत करे छॾी। अपीलूं वापसि चीफ जस्टिस खे उमाणी वयूं। जस्टिस तारिक मसूद रिमार्क्स ॾिना त साइफर जांच लाइ चैम्बर अपीलूं कंहिं ॿिए जज ॾों मुक़रर कयूं वञनि। पीटीआई ऐं हुकूमत मुबैना साइफर की जांच लाइ धार धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि। तौहीन इलेक्शन कमीशन केस में इमरान खान, फवाद चौधरी ऐं असद उमर जे पेश न थियण ते इलेक्शन कमीशन पारां कावड़ जो इज़हार। टिन्ही अॻवाणनि जे न अचण जी सूरत में 512 जी कार्रवाई शुरू करण जो इशारो। ईसीपी मेंबर्स चयो आहे त इमरान खान, फवाद चौधरी ऐं असद उमर केसिताईं हाज़िरी खां छूट वठंदा रहंदा।
वकील दलील ॾिना त इमरान ख़ान समेत 3 अॻवान ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थींदा। वफ़ाक़ी काबीना हुक्मराननि खे तोशाखाना में मिलंदड़ सूखड़ियुनि जो रिकॉर्ड पधिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। इजलास में तोशाखाना जो रिकॉर्ड क्लासिफाइड न रखण जो फ़ैसिलो कंदे नई पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी वई। नई पॉलिसी मूजिबि हुक्मराननि खे मिलंदड़ सूखड़ियूं मंज़र आम ते आंदियूं वेंदियूं। असुल क़ीमत अदा करे ई तोशाखाना जूं शयूं ख़रीद करे सघबियूं। इजलास में बिजली जे डिघे ब्रेकडाउन ते वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर जी ब्रीफिंग। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जे भी मंज़ूरी ॾिनी वई। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण लाइ आलमी बिरादरीअ खां हंगामी बुनियादुनि ते क़दम खणण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही वज़ीर लावल भुट्टो ज़रदारी चयो त ॿोॾि सबबि पाकिस्तान जो $30 अरब जो नुक़सान थी चुको आहे। दुनिया मौसमियाती तब्दीली, मुआशी ऐं इस्लामोफोबिया जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। खिते जे मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। ताशकंद में OIC परॾेही वज़ीरनि जे इजलास खे ख़िताब कंदे लावल भुट्टो चयो त ॿोॾि मुतासिरनि ऐं मईशत जी बहाली हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। हाणोका क़दम वॾे वज़ीर मुरादिल शाह सां मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद जी NSA जी टीम सां गॾु मुलाक़ात। जारी मंसूबनि ऐं मसइलनि जे हल बाबति ॻाल्हियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद चयो आहे त टीम सां गॾु आयो आहियां त जीअं रोडनि जी स्कीमुनि खे तेज़ करे सघिजे। वॾे वज़ीर वफ़ाक़ी वज़ीर खे ॿुधायो त उमरकोट खां खोखरापार ताईं 40 किलोमीटर रोड जो कमु रोकियो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर पारां रोड जो बंदि पयल कमु ॿिन्ही पासनि खां शुरू करण जो फ़ैसिलो। हैदराबाद जे एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस जी जांच नेब हवाले करे छॾी। अदालत नेब चेयरमैन जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतिराज़ रद्द कंदे केस जी जांच नेब हवाले करण जो हुकुम ॾिनो। मलीर में रज़ाकाबाद वेझो रोड हादसो, 2 सगन भाइरनि समेत 3 शागिर्द फौत। मज़दा ऐं मोटरसाइकिल विच में टकर सबबि हादसो पेश आयो। फौतुनि जी सुञाणप नौमान लुकमान ऐं अब्दुल्ला लाशारी तौर कई वई। लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। सिंध में अटे जे अघ में घटिताई न आई। गरीब माण्हू सस्तो अटो ख़रीद करण लाइ दरबदर। दुकानदारनि ऐं चकी मालिकनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया। मीरपुर माथेलो ॾहरकी ऐं झोरो नारो में सस्ते अटे लाइ लॻायल स्टॉल सां अटो न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि ऐं ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सस्तो अटो फराहम करण जो मुतालबो। गोसपुर भरिसां कचे जे ॻोठ गौस बख़्श ते गाड़ी में 2 धुरनि में कारां तकरार तां झेड़ो 1 ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नूर मोहम्मद ते गाड़ी थॾे ते मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धुरनि में चकताण। मीरपुर साकरो वेझो नौजवान धनार जो वण में टंगियल लाश हथ। वारसनि क़तल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वरशहर भरिसां ॻोठ कासिम समूह वासी हबीबुल्ला समूह जो फाव खाधल लाश हथायो। वारसनि मूजिबि हबीबुल्ला राति 8 वॻे खां ग़ाइब हो। खेसि क़तल करे संदसि लाश वण में टंगियो वियो आहे। सिंध में बदामनी ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। हाला में वधंदड़ बदामनी ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया। मेरान हाईवे ते धरणो। न्यू सईदाबाद में बि बदामनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। राणीपुर में बदामनी ख़िलाफ़ आल मर्चेंट एसोसिएशन जे सॾ ते शटरबंद हड़ताल कई वई। वापारियुनि ऐं शहरनि खीर बाज़ार खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाज कयो।
सिंध जे बासूल सियासतदान रहीम बख्श सुमरो जी अरणी वरसी मल्हाई पई वञे। शिकारपुर में अख खोलींदड़ रहीम बख्श सुमरो नामियारे सियासतदान शहीद अल्लाह बख्श सुमरे जो फर्ज़ंद हो। सियासत खे इबादत समझंदड़ रहीम बख्श सुमरो सिंध काबीना में मुख़्तलिफ़ दौरनि में वज़ीर पिणु रहियो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म लाइ हिकु ॿियो एज़ाज़। ICC मेंस क्रिकेट ऑफ द ईयर लाइ शामिल टीम में बाबर आज़म खे कप्तान मुक़ररु करे छॾियो। बाबर आज़म पारां ICC जे फ़ैसिले ते ख़ुशी जो इज़हार।